सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामाईन, अमरीका जे शहर न्यूयॉर्क में जसकम अमरीका ऐं सिंधी एकेडमिक एंड कल्चरल सोसाइटी ऑफ नॉर्थ अमरीका पारां शहीद बशीर ख़ान कुरैशी जी 58वीं सालगिरह मल्हाई वई। हिन मौक़े ते न्यूयॉर्क, न्यू जर्सी ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि जे सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी सदारत सक्सेना जे सदर डॉक्टर ग़ुलाम नबी उन्नड़ कई। महिमान ख़ासि कैनेडा खां आयल महिमान ह्यूमन राइट्स अॻुवाण इंजीनियर दिलीप रतनाणी हो, जॾहिं त ॿियनि महिमाननि में दानिश जतोई, ज़ाकिर बुलो, ज़फ़र परचो विदारती, महबूब अब्बासी हुआ। प्रोग्राम जी कार्रवाई डॉक्टर हैदर लाशारी सरअंजाम ॾिनी। हिन समूरे प्रोग्राम जो रूह रवां जसकम अमरीका जो ऑर्गेनाइज़र डॉक्टर सारंग अंसारी हो। सालगिरह वारी हिन तक़रीब में सक्सेना जे जनरल सेक्रेटरी अता मोहम्मद विस्तड़ो आजियाणी तक़रीर कई ऐं बशीर ख़ान कुरैशी जे सालगिरह जो केक काटियो वियो। ऐं साॻे मौक़े ते जीअं त ज़फ़र परचो विदारतीअ जी बि सालगिरह हुई, इन खे बि मुबारकुनि सां नवाज़ियो वियो। केक काटण जी तक़रीब खां पोइ तक़रीरुनि जो सेशन शुरू थियो। इन मौक़े ते मुक़ररनि पंहिंजनि लफ़्ज़नि में शहीद बशीर ख़ान कुरैशी खे ज़बरदस्त भेटा पेश कई। मुक़ररीन जो चवणु हो त शहीद बशीर ख़ान कुरैशी सिंध जे झंगझर, ॻोठ ॻोठ ऐं वाहण वस्तीअ वसीले सैयद जे फ़िकिर ऐं आज़ादीअ जे पैगाम खे आम कयो ऐं असांखे संदसि नक्श क़दम ते हलणु घुरिजे। हिन मौक़े ते जेके करारदादूं पास कयूं वयूं उन्हनि में यूनाइटेड नेशन, यूरोपी यूनियन, अमरीका ऐं इंसानी हक़नि जे इदारनि खां घुर कई वई त बशीर ख़ान कुरैशी, शहीद मक़सूद कुरैशी, शहीद सलमान वधियो, शहीद सिराई कुर्बान खुआवड़, शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद ज़ाकिर बोज़दार समेत GSN जे समूरनि कारकुननि जे रियासती क़तल जो केस हलायो वञे। हीअ ऐवान इहा पिणु घुर करे थो त रियासती इदारनि ते ज़ोर विधो वञे त उहा GSN क़ौमी मुहाज़, GSN मुतहिदा मुहाज़, GSN मुहाज़, GSN तहरीक, GSN लिबरल फ्रंट समेत सिंधी सहाफ़ियुनि, समाजी कारकुननि जे जबरी गुमशुदगी वारे अमल खे रोके ऐं उन्हनि खे फौरी आज़ादु कयो वञे। हिन मौक़े ते अमरीका में रहंदड़ सिंधियुनि खे गुज़ारिश कई वई त
सिंधी मिसिंग पर्सन्स बाबति 18 अगस्त ते पाकिस्तानी कौंसलेट न्यूयॉर्क अॻियां साना ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे मुज़ाहिरे ऐं 30 अगस्त ते मिसिंग पर्सन्स जे इंटरनेशनल डे जे मौक़े ते जसकम अमरीका पारां यूनाइटेड नेशन्स अॻियां मुज़ाहिरे में वधि खां वधि शिरकत कई वञे। सामाईन, हिन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सभ खां पहिरीं आउं सिंधी एकेडमिक ऐं कल्चर सोसाइटी ऑफ अमेरिका जे अॻवान डॉक्टर गुलाम नबी उमर साहब गुज़ारिश कंदुसि स्टेट असांजो दोस्त ऐं साथी सिंधी कैनेडियन एसोसिएशन जो दोस्त दिलीप रतनानी साहब हिते आयो आहे। साईं जन पोएं साल बशीर ख़ान जी सालगिरह में हिते आया हुआ, उन्हनि जी महिरबानी ॿियो दफ़ो हिते आया आहिनि। ऐं उन्हनि गुज़ारिश कंदुसि स्टेज सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो प्रेस सेक्रेटरी दोस्त ज़ाकिर बुलो साहब हिते मौजूदु आहे। इनमें गुज़ारिश कंदुसि स्टेज सिंध मां असांजो दोस्त हिते आयो आहे दानिश जतोई साहब, उनखे गुज़ारिश कंदुसि साईं जन सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न जो सदर ऐं बशीर ख़ान जो पुराणो दोस्त महबूब अब्बासी साहब हिते मौजूदु आहिनि। गुज़ारिश कंदुसि असांजो पुराणो GSN जो दोस्त ऐं साथी जेको ताज़ो अमेरिका आयो आहे, इंजीनियर ज़फ़र पिचू विद्यार्थी, अॼु बशीर ख़ान सां गॾु उनजी बि सालगिरह आहे, सो उनखे गुज़ारिश कंदुसि। सिंधड़ी माउ ऐं सिंधड़ी पीउ फोट चवे पोइ चवंदुसि जी उन ते पढ़ा तो लख सुजूद, सिंध मौजूदु हक़ मौजूदु। असांजी इहा रवायत आहे त क़ौमी तक़रीब जी शुरूआति सिंध जे क़ौमी तराने खां कई वेंदी आहे। दोस्त गुज़ारिश कंदुसि त क़ौमी तरानो हलाइनि ऐं सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे क़ौमी तराने जे एतिराम में हाणे आऊं डॉक्टर हैदर लाशारी खे चवंदुसि त फर्दर कार्रवाई खे जेको सो शुरू करे। डॉक्टर हैदर लाशारी। अॼु बशीर ख़ान कुरैशी सालगिरह आहे, उनजा वेझा दोस्त ऐं वेझा साथी पंडाल में वेठल आहिनि। बाज़ाब्ता तौर ते केक कटण जी रस्म शुरू कयूं था। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू बशीर खान, हैप्पी बर्थडे टू बशीर खान। छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे, जॾहिं बि मोर टोर में ॾिसो न कंहिं बिहोर में, जॾहिं बि रोज़ रीझ में ॾिसो अबोझ रीझ में, तॾहिं न ही विसारजो त केरु माॻ में मूं त केरु सुञ में सुठो। वञो कवेलियो वञो, वञी पीउ खे चओ अञा पियो अचिया, अञा पियो। ऐं तमामु
तमामु घणो थोराइतो आहियां मुंहिंजे प्यारे दोस्त भाउ गुलाम नबी उल्हड़ जो जंहिं रजो की तकलीफ़ में अचण में शरफ़ बख़्शियो। ॾाढी ख़ुशी थी बशीर ख़ान जी सालगिरह में शिरकत कई। सिंध में त काफ़ी तकलीफ़ूं तमामु वॾियूं तकलीफ़ूं थी हूंदियूं पर न्यूयॉर्क में आउं सम्झां त हिकिड़ो माण्हू हज़ार जे बराबरि आहे। हीअ सभु हज़ारे माण्हू हिते वेठा आहिनि जेके अॼु हीअ सालगिरह मल्हाइनि पिया। असल में हिननि ॾियारनि जो मक़सदु इहो हूंदो बि आहे ऐं हुजणु बि घुरिजे त पंहिंजनि अज़ीम अॻवाननि खे यादि कजे। उन करे यादि कजे त जीअं सुभाणे असांखे बि कोई यादि करे सघे। हीअ असांजी लेगेसी शुरू कई आहे। मुमकिन आहे त इन्हनि ॾियारनि खे असां खां पहिरीं के माण्हू मल्हाईंदा हुआ, उन्हनि खे ॾिसी मुमकिन आहे यकीनन साईं GM जी सालगिरह बशीर ख़ान मल्हाई हूंदी। अॼु उन लेगेसी में उहो असां वटि मौजूदु न आहे पर दोस्त हुनखे यादि कनि पिया उनजो ॾियारो उनजी सालगिरह मल्हाइनि पिया। ऐं हिते अक़वाम मुतहिदा जे हिकु इजलास में यूनाइटेड नेशंस यूथ असेंबली में ऐं सिंध खां हिते आयो हुउसि। 3 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस हुई। हिते अची मूंखे अहसासु थियो त असीं सिंधी माण्हू किथे बीठा आहियूं ऐं दुनिया किथे बीठी आहे। 115 मुल्कनि जा माण्हू हुआ। उन में मूंखे महसूसु थियो त असां माण्हू अफ्रीका खंड जे माण्हुनि खां बि हाणे पोइते रहिजी विया आहियूं। योगंडा, घाना, नाइजेरिया उन जा माण्हू जॾहिं उते उन्हनि असेंबली में ॻाल्हायो, पंहिंजा आइडियाज़ शेयर कया त यकीन कयो मूंखे रोअण पियो आयो। असां माण्हू सिंध में पंहिंजी न्यू जनरेशन कहिड़ी पिया पैदा कयो। ईअं लॻो त असां सिंधी माण्हू गूंगनि ॿोड़नि ऐं अंधनि जी हिकिड़ी फ़ौज तयारु पिया कयूं। मुंहिंजे ॻोठनि में, मुंहिंजे शहरनि में जेके सरकारी इदारनि में ॿार पढ़नि पिया, उहे ॿार ईंदड़ जनरेशन जेका अचे पई उन सां कॉम्पीट न करे सघनि। जेका जनरेशन हींअर जंहिंखे हैशटैग जनरेशन चइजे थो, असांजो ॿार उन जनरेशन सां मुक़ाबिलो न कंदो। ऐं तव्हांखे लिखी थो ॾियां त जॾहिं CPEC शुरू थींदो त सिंधी माण्हू फ़क़ति उते पिनण जे क़ाबिल हूंदा, ॿियो कुझु बि न करे सघंदा। जीअं न्यूयॉर्क जे घटनि में मूं हिते जा जेके असुल बाशिंदा हुआ उन्हनि खे हिते सुतल ॾिठो, पिन ते ॾिठो। मूंखे लॻो पिए त शायदि असीं सिंधी बि हाणे ईंदड़ 20 सालनि में ईअं ई हूंदासीं। उन जो हिकिड़ो रीज़न आहे। उहो रीज़न इहो आहे असांजो उस्ताद जेका तालीम ॾिए पियो उहा तालीम मुदे ख़ारिज तालीम आहे, उहा कंहिं बि कम जी तालीम न आहे। असां वटि मुख़्तलिफ़ इदारनि जी फंडिंग अचे पई, उहा करप्शन जे भर चढ़ी वञे। असांजे तइलीमी इदारनि में फ़क़ति हाणे पेनाफ्लेक्स कल्चर थी वियो आहे, सिर्फ़ु फोटो सेशन थी वियो आहे, ॿियो कुझु बि न आहे। न असां वटि साइंस थी पढ़ाइजे, न टेक्नोलॉजी थी पढ़ाइजे, न अंग्रेजी थी पढ़ाइजे। तव्हां कंहिं बि इदारे मां को माण्हू खणी जेको ॿुधाइनि त ही सभिनी खां टैलेंटेड ॿार आहे, उहो ॿार 4 जुमिला अंग्रेजी जा रिदम में ॻाल्हाए न सघे। तव्हां सभु माण्हू जेके हिते पहुता आहियो, इहा मुंहिंजे ख़्याल में त सिंध जी आख़िरी जनरेशन आहे जेका दुनिया जे सुधरनि मुल्कनि ताईं पहुती आहे। ऐं तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो कयां, जेके माण्हू दुनिया जे हिननि सुठनि शहरनि में पहुची विया आहियो, तव्हां महिरबानी करे पे बैक कयो पंहिंजी कम्यूनिटी में, पे बैक कयो पंहिंजनि माण्हुनि में, पंहिंजनि माण्हुनि खे इंस्पायर कयो त उहे रियल सेंस में क्वालिटी एजुकेशन हासिल कनि, उहे तइलीम ॾांहुं तवजो ॾियनि। सिंधी माण्हुनि जो ॿियो को जियापो न आहे, ॿियो को सहारो न आहे सवाइ फ़क़ति ऐं फ़क़ति क्वालिटी एजुकेशन। मूंखां पुछियो वियो अक़वाम मुतहिदा में जॾहिं इंट्रोडक्शन थिया पिए त हू यू आर,
त मूं स्टार्ट ई वरितो आई एम ए बेयर फुट बॉय इन यूनाइटेड नेशंस। ऐं जंहिं घर सां मुंहिंजो तालुक़ु आहे, ऐं वाकई पेरनि उघाड़ो ॿार होसि, ऐं जेकॾहिं हींअर पंहिंजो बूट लाहे तव्हांखे पंहिंजा पेर ॾेखारिया त मुंहिंजे पेरनि जूं 4 आङुरियूं फटियल हुयूं। पर आउं अक़वाम मुतहिदा में इन करे पहुतुसि त छाकाणि त मुंहिंजो उन डायरेक्शन में मुंहिंजो तइलीम सां, मुंहिंजे इल्म सां थोरो को ॻाढापो हो, जंहिंजे करे मुंहिंजी सिलेक्शन थी। जो बिना कंहिं सिफारिश जे, न को मुंहिंजो चाचो आहे, न को मुंहिंजो मामो आहे, बिना कंहिं सिफारिश ते आउं अक़वाम मुतहिदा जी जनरल असेंबली में पहुतुसि। इहा लेगेसी आउं खणी वापसि वेंदुसि ऐं मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे त आउं कंहिं न कंहिं हवाले सां, आउं हिकिड़ो नंढड़ो माण्हू आहियां, हिकिड़ो माण्हू आहियां, पर हिकिड़े माण्हूअ जेतिरो आउं कमु करे वञा ऐं उहो आउं करियां पियो। 2002 में मूंखे इस्लामाबाद में नौकिरी मिली असिस्टेंट डायरेक्टर जी, मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में। मूं 6 महीना कमु कयो। मूं ॾिठो त हिते मुंहिंजो गुज़ारो न आहे, हिते सिर्फ़ु लकीर फ़क़ीर थींदुसि। उहा जॉब रिज़ाइन करे मूं भिक्षा में नंढड़ो स्कूल खोलियो अची। उहो स्कूल अॼु दुनिया जे, तव्हां यूट्यूब खोलियो, तव्हां गूगल कयो, उहो स्कूल दुनिया जे केतिरनि सारनि इदारनि खे सुञाणे थो। दुनिया जा केतिरा सारा इदारा स्कूल खे सुञाणे। ऐं फ़क़ति इहो चवां त माण्हू, हर हिकु माण्हू, तव्हां ॿियो कुझु न कयो, तव्हां पंहिंजे घर जे भातियुनि खे, पंहिंजे पाड़े जे ॿारनि खे इंस्पायर कयो त उहे क्वालिटी एजुकेशन हासिलु कनि, उहे अॼु जी तइलीम हासिलु कनि, त जीअं सुभाणे हू बॉर्डर क्रॉस करे हिते पहुचनि, त जीअं वधीक पंहिंजे क़ौम खे महिरबानी। इहो असांजो दोस्त दानिश बशीर खान कुरैशी सिंध जे हर माण्हू जी दिलि जी धड़कन हो ऐं दोस्त टंडेजाम वेठा आहिनि पिया। उन्हनि खे ख़बर आहे त जॾहिं ज़र यूनिवर्सिटी टंडेजाम में पढ़ंदो हो त उन ज़माने में बि उनजो तर जे माण्हुनि सां केतिरो ॻाढापो हूंदो। मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुन सां 1981 में थी। ऐं GS नेशनल फेडरेशन ठठे ज़िले जो सदर हुउसि। असीं उते टंडेजाम में वियासीं, उते मर्कज़ी कांग्रेस हुई। कुरैशी साहब उन ज़माने में नायब सदर हो यूनिवर्सिटी जो, अली मोहम्मद सकी मरोम, जेके दोस्त टंडेजाम सुञाणंदा हूंदा, उहो सदर हो। उन ज़माने में असां ॾिठो त नंढी एज जो यंगस्टर असांखे बि ॾाढी कान हुई। उन ज़माने में हिन जी एतिरी उथी वेठी हुई जो हालांकि नायब सदर ई हो पंहिंजे यूनिट जो, पर जहिड़ो कर छायल हो सभिनी जे मथां। प्रेसिडेंट में साम्हूं जेको हुई उन जी दुआ और सलाम अंडरस्टैंडिंग, उहो माण्हू आख़िरी सिंध जे चपे चपे, घर घर ऐं ॻोठ ॻोठ ताईं, घटी घटी ताईं पहुतो, जंहिं चयो त मूं जेको आहे 2 करोड़ भाकुर पाता आहिनि, 2 करोड़ भाकुर मूंखे अञा पाइणा। त उन खे असीं अॼु हिते कयूं पिया पंहिंजी इहा असांजे लाइ, ऐं उन ते ॻाल्हाइण जे लाइ हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे दोस्त इंजीनियर ज़फर पितू विद्यार्थी खे, जेको दुबई में आयो आहे। दुबई में हुनजो बिज़नेस आहे, 15-16 साल खां वठी GS जो पुराणो वर्क आहे। अॼु हुनजी बि सालगिरह आहे, हिते आयो। हुन गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। GS GS ऐं GM ॾाढी कुझु शहीद बशीर खान जी बर्थडे हुई, उन हवाले सां ॿ ॾींहं अॻु में गॾु थिया हुआसीं, शयुनि जे करे वरी हुनजे गॾु थियासीं। साईं GM साहिब जेको फ़लसफ़ो असांखे ॾेई वियो, या GA सिंध जी, सिंधु देश जी हिकिड़ी राह ॾिसे, बशीर खान हुन सां केतिरो मल्हायो, कीअं मल्हायो, उहो हर सिंधीअ खे ख़बर आहे। माण्हुनि चयो साईं GM साहिब वियो, हाणे बशीर खान आहे, त इहो सिलसिलो हलंदो। बशीर खान असांखे छॾे वियो, पर अॼु बि असांजे दिलनि में सिंध जी धरती उहा धरती आहे, एॾी ज़रखेज़ धरती आहे, जो जंहिं साईं GM साहिब खां, बशीर खान खां ऐं अॻिते बि सुभाणे असां मां, तव्हां मां केरु बि हलंदो रहंदो, इहो सिंधु देश कारवान हलंदो रहंदो। मां महिरबानी कंदुसि सभिनी दोस्तनि खे हाणे गुज़ारिश कंदुसि तकरीर जे लाइ
यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न जे सदर ऐं बशीर खान कुरैशी जे दोस्त मोहतरम महबूब अब्बास खे पंहिंजे अजनव ताकत में तालब तवारी अजनव ताकत में तालब तवारी आदेसी उथी विया बड़ियूं मुंहुं वारी जे जीअ खे जियारी से लव ऐं शुक्रगुज़ार आहियां सिंधी एकेडमिक कल्चरल सोसाइटी तव्हां जिन अॼु अमेरिका हिन शहर में जेको दुनिया जो सम्झां थो दुनिया जी नज़रूं आहिनि USA स्टेट में उन शहर में सिंधी माण्हुनि खे पंहिंजनि दोस्तनि खे नौजवाननि खे गॾु करे शहीद बशीर खान कुरैशी जी 79वीं सालगिरह मल्हाइण जो प्रोग्राम रखियो आहे जसो जे दोस्त खे इंसान दोस्तनि खे बि जिन पंहिंजे शहीद उन सां गॾु दोस्त प्यारो ज़ाकिर बुलो साहब दिलीप रखनाणी साहब दानिश जफ़री साहब ज़फ़र साहब गंद वेठा आहिनि ॿिया सभु दोस्त सभी के जी साईं जीम से ये साईं बशीर खान कुरैशी जलालनी और दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे अॼु बशीर खान कुरैशी से ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो शहीद बशीर खान कुरैशी ऐं सम्झां थो त सिंध में असांजी उमिरि में जेको असां ॾिठोसीं त सिंध जेका कुदरत जी नेमत आहे जेका कुदरत सिंध खे ठाहियो आहे ऐं उन सिंध खे वरी लतीफ़ जंहिं तरीक़े सां ॻायो जंहिं तरीक़े सां ॿुधायो उहो ऐं उन खां पोइ वरी साईं जीम सैयद अञा लतीफ़ साईं खे शाइर मां कढी करे असां सभिनी खे सम्झायो त लतीफ़ शाइर सां गॾोगॾु जेको मोह बि वतन सिंध परस्त ऐं सिंधियत जी सबक़ ॾियण वारो उन साईं जीम सैयद सिंधियत जे उन जदीद फिलासफ़ी खे उन सफ़र खे उन ॻाल्हि खे पंहिंजे अंदाज़ में पेश कयो सिंधी माण्हुनि खे ॿुधायो त सिंधी हिकु क़ौम आहियूं ऐं सिंधी आज़ादु रही सघूं था ऐं उनखे अञा बि चवां थो त बशीर खान कुरैशी वरी साईं GMC जो उन नज़रिए खे उन तालीम खे जेको तालीम इदारनि में जेको यूनिवर्सिटियुनि में ताईं महदूद हुयो पर बशीर खान कुरैशी पंहिंजे उन रिवायती अंदाज़ में गैर रिवायती अंदाज़ में जेको हिकिड़ो कल्चरल माण्हू हुयो उहो तमामु घणी अंग्रेज़ी कोन ॼाणींदो हुयो उठ किताब अञा पढ़ियल कोन हुयुसि पर हुन पंहिंजे कल्चर खे पंहिंजे समाज खे पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजी उथणी वेहणी खे जे अंदाज़ में माण्हुनि ताईं पहुचायो ऐं उहो सैयद जो पैगाम उहो सिंध जो पैगाम उहो धरती जो पैगाम उहो वजूद खे बचाइण जो पैगाम जंहिं उन सूफ़ी अंदाज़ में वरी आम माण्हुनि ताईं पहुचायो उन माण्हुनि खे गॾु खणी हलियो उहो हारियत सां उहो गोरियत सां उहो शागिर्द सां उहो ब्यूरोक्रेट सां उहो सियासतदान सां इवन मिनिस्टर सां वॾेरनि सां ऐं हर माण्हू तबिके सां हुनजो तालुक़ु हुयो उहो उनखे खणी हलियो ऐं इन सियासत खे तइलीम इदारे मां कढी अवामी शिकिल पैदा कई अवामी शिकिल जे अंदाज़ में उन सियासत सिंध जे अंदरि आहे बशीर खान कुरैशी रते देरे मां पैदाइश खां वठी मां सम्झां थो टंडेजाम यूनिवर्सिटी जीअं दोस्त ॿुधायो त टंडेजाम जा दोस्त वेठा आहिनि ऐं उनजा जेके दोस्त बि आहिनि उहे पाण में हिक ॿिए खे जामाई बि सॾींदा आहिनि ऐं उहो जामाई जी वरी वधीक मोहबत हूंदी आहे पाण सां त उहो जामाई दोस्त उतां निकिरी टंडेजाम खां वठी उनजी शहादत ताईं मां सम्झां थो उन लाज़वाल क़ुर्बानियूं आहिनि तमामु सिंध जे लाइ तमामु घणियूं क़ुर्बानियूं आहिनि हू अज़ीम इंसानु हुयो अज़ीम इंसान उन शहादत माणी उहो जिदोजहद करे असीं अॼु जेको माण्हू मां सम्झां थो त असीं इस्लामाबाद में वेठा हुजे आसिफ बालादी नसीर मेमून साहब डिस्कस थियो डॉक्टर कादर मंसी साहब जी सियासत ते बि उन टाइम नसीर मेमून साहब जॾहिं बशीर खान ते ॻाल्हायोसीं बशीर खान जे हवाले सां मूंखे बि ख़बर तेसि ताईं कोन हुई आसिफ बालादी जीअं त हुनजो जामाई दोस्त हुयो उन गॾु हुयो मूंसां उन ॻाल्हि कई त बशीर खान कुरैशी कंहिं दौर में
मदरसे वारे दौर में शागिर्दी दौर में इस्लामाबाद को मरी इन इलाइक़ा ॾिठा बाक़ी उन खां पहिरियां कॾहिं इस्लामाबाद कोन आयो। ॻाल्हि निकिती त भई बशीर ख़ान खे बि खणी हलूं, उनखे बि इस्लामाबाद ॾेखारियूं, उनखे बि जहाज़ ते वठी अचूं, न सिर्फ़ु इस्लामाबाद, उनखे खणी असां दुनिया ते पहुचायूं। त तेसि ताईं आउं बि हैरत में वियुसि बशीर ख़ान हींअर ताईं जहाज़ ते कोन चढ़ियो ऐं अॼु शाह शहीद थी वियो, हींअर ताईं बशीर ख़ान कुरैशी कॾहिं जहाज़ ते न चढ़ियो। छो? हुनजी जेका पंहिंजी ज़िंदगी हुई उहा क़ौम जे लाइ ज़िंदगी, उन ज़ाती ज़िंदगी हुई कान। हू सुबुह जो उथंदो हो, न ॿचिड़नि खे टाइम ॾेई सघे, दोस्त जेके सुञाण राति जो 3 चई 5 वॻे ताईं 6 वॻे ताईं ओता ते माण्हू वेठा हूंदा, वञी सुम्हंदो 2-4 कलाक 5 कलाक सुम्हियो, वरी उथंदो कराची मां मुंहिंजो तालुक वेझो थियो, कराची में अचण खां पोइ थियो, वरी जॾहिं कराची मां निकिरंदो फ़ोन कंदी शाम जो कश्मीर पहुचंदो, वरी अगरि सुबुह जो 5 ताईं पहुचंदो, वरी राति जो फ़ोन कयोसि 1-2 वॻे, वरी चवंदो मीरपुर ख़ासि वेठो आहियां, खटे वेठो आहियां। हुन जूं जेके स्टील जूं टंगूं हुयूं उहा हिकिड़ी हुनजे जेको पहिरें रेफरेंस में डॉक्टर सफदर सरदी जो मञियो बशीर ख़ान कुरैशी असां घणो वक़्तु पोइ खटी वियो, हुन शहादत हासिल करे जेके सभु शयूं हुयूं हुनजी स्टील जूं टंगूं जंहिं तरीक़े सां जदोजहद कजो, अज़ीम माण्हू हुयो ऐं तमामु घणो हुन कमु कयो। आउं सम्झां थो असांजे हिन उमिरि में जेको सियासत खे ॾिठो आहे, मां सम्झां थो अवामी तौर ते भुटे खां पोइ क़ौमी सियासत करे पियो, पाकिस्तानी सियासत थिए थी, पर अगरि क़ौमी सियासत ॾिसूं था, सिंध लेवल जी सियासत ॾिसूं था, आउं सम्झां थो कि बशीर ख़ान कुरैशी पॉपुलर लीडर थी, अवामी लीडर थी साम्हूं आहे। पोइ सिर्फ़ु हिन जे करे दोस्त वेठा आहिनि मुख़्तलिफ़ नज़रियनि सां, मुख़्तलिफ़ सोचनि जे ख़्यालनि सां उहे ख़्याल आहिनि। आउं सम्झां थो बशीर ख़ान कुरैशी न सिर्फ़ु सिंधु देश जे नुक़्ते खे हटी करे हू हर माण्हू सां हलियो, हर मकतबे फ़िक्र सां हलियो, हर सोच सां हलियो। इन जे करे जेकी कराची में हुन माण्हू गॾु कया, आउं सम्झां थो त उन लखनि जे तादाद में सभु सिंधु देश जा हामी कोन आहे, सभु जिस्कम जा मेंबर कोन आया, सभु सिंधु देश जी ॻाल्हि करण आज़ादी जी ॻाल्हि कंदड़ कोन, उन ब्यूरोक्रेट बि हुया, उनमें समाजी माण्हू बि हुया, उन मुख़्तलिफ़ तंज़ीम जा माण्हू बि हुया, पर उहो बशीर ख़ान कुरैशी सां इन जे करे आया उनजी निवणत निमाणाई, हुनजो तअल्लुक़ ॾुख सुख शादी कमी, मां सम्झां थो कॾहिं बि कंहिं जे ॾुख सुख में मिस कोन कंदो। उन तअल्लुक़ जे करे उन हवाले सां सिंधी माण्हू गॾु कया कराची जे अंदरि, ऐं कराची आउं सम्झां थो जॾहिं खां बशीर ख़ान कुरैशी कराची में रहणु शुरू कयो, असां पहिरियों दफ़ो वियासीं, उन टाइम बशीर ख़ान कुरैशी इन कराची गुलशन हदीद में आयो हुयो, पर प्लानिंग सां कोन आयो त आउं पोइ हिते रहंदुसि। असां दोस्त 2-4 असांजो फोरम हूंदो हुयो, उन टाइम असां वियासीं बशीर ख़ान खे चयो बशीर ख़ान तव्हां कराची में रहो, कराची खे ऑन कयो। ऐं STP में रहियुसि, असांजो डॉक्टर कादर मंसी सां बि जहिड़ो हूंदो हो त तव्हां कराची खे ऑन कयो, कराची खे पंहिंजो शहर बणायो, उते पंहिंजो ऑफिसूं सेक्रेटरी ठाहियो। ऐं बशीर ख़ान तंहिं वक़्तु उन वक़्त ताईं इन शइ ते हिते नंढड़े जो इलाजु करणु आयो आहियां, उन खां पाण वरी रस्ते ते हलियो वेंदुसि। पर बशीर ख़ान कुरैशी जॾहिं उते सियासत शुरू कई, जॾहिं उतां स्टार्ट वरितो त कराची शहर जी सियासत, आउं सम्झां थो बशीर ख़ान कुरैशी खे जेको सालनि जो सफ़र हुयो, तमामु घणो पुराणो सफ़र हुयो, उन कुझु सालनि में कराची जी सियासत हुनखे मोट ॾिनी, कराची जे माण्हुनि हुनखे मोट ॾिनी, जंहिंजे करे हू बैन अल-अक़वामी तौर ते सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो भरजलो, हिकिड़ी सुञाणप, हिकिड़ी निशानी थी अॻियां उभरी आहे। इन जे करे आउं चाहियां थो त जीअं दोस्तनि सां सवेल बि डिस्कस थियो त तव्हां दोस्त अमेरिका में वेठा आहियो, जंहिंजे लाइ तमामु घणो दुनिया जे अंदरि तसवुरु आहे, तमामु घणो ख़्यालु आहे। असां उते दोस्त सां दिलीप सां ॻाल्हि थी त उतां दोस्त फ़ोन कंदा आहिनि, फलाणे दोस्त सां त मिली वठिजांइ जेको माना ह्यूस्टन में वेठो आहे, या फलाणे दोस्त खे सलाम ॾिजांइ शाम जो जेको कैलिफोर्निया वेठो आहे, सान फ्रांसिस्को में वेठो आहे। उते जेके खोड़ सारा असांजा माण्हू आहिनि, सभु जो असांजो तालुक़ु उतां जो आहे, उते जेके असांजा दोस्त वेठा आहिनि उनखे इहा ख़बर कोन्हे का त को दोस्त किथे आहे, अमेरिका छा आहे, न्यूयॉर्क छा आहे, उतां जी कल्चर छा आहे, उतां जो बिज़नेस छा आहे, उतां जो माना कहिड़ियूं कहिड़ियूं वैरायटियूं आहिनि, छा आहे कीअं आहिनि। ऐं अमेरिका
USA स्टेट जेका यूनाइटेड स्टेट आहे उन जो हिकिड़ो तमामु जेको आहे उन जो हिकिड़ो भरम थिए थो, उनजी हिकिड़ी ॻाल्हि थिए थी जेका हितां तव्हां ॻाल्हि कयो था, जेको हितां तव्हांजो मैसेज वेंदो उहो असां माण्हुनि जे लाइ उनजी नज़रूं आहिनि उतो साना कुझु असांखे ॾिए थी नथी करे, डिलीवर करे थी कोन थी करे। उतो सिंधी अकेडमी असांखे कुझु डिलीवर करे थी कोन थी करे, सिंधी माण्हुनि जे लाइ ॻाल्हाए पई कोन पई ॻाल्हाए, असांजे लाइ माहौल बहितर पैदा करे पई कोन पई करे, असांजे हक़नि जे लाइ ॻाल्हि करे पई कोन पई करे। ही सभु गैदरिंग्स तमामु ज़बरदस्त एप्रिशिएट कजे थो, इन्हनि ॿ दोस्त मिलनि था, इहे सभु दुख सूर हाल वार कनि था, पर मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेसि ताईं असां मुठी मिली मुत न थींदासीं, गॾु न थींदासीं, इताद न कंदासीं, ॿधी न कंदासीं, तेसि ताईं असां कुझु हासिलु कोन करे सघंदासीं। इन जे करे असां हिते गॾु थिया आहियूं, असां हिते मौजूदु आहियूं, असां उन मौजूदगी जो असीं इताद कयूं, ॿधी कयूं, पंहिंजा लेशा विसारे करे मुतहदी करे असीं पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ असां बहितर मैसेज ॾेई सघूं, असीं बहितर का हिकिड़ी शइ करे सघूं। बशीर खान कुरैशी जेको जिदोजहद जेका शहादत उन माणी आहे, जेका जिदोजहद कई आहे उन वतन जे लाइ कई आहे, असां हुनखे तॾहिं साबिया करे सघूं था, असां हुनजी सालगिरह खे तॾहिं मान ॾेई सघूं था जॾहिं असां उनजे सिंध जे लाइ थींदड़ जिदोजहद में असां हुनजी छॾियल राह जा असांजे ॾीआ बणिजो राह खे मशल खे खणी अॻिते हलूं, तॾहिं असां हुनखे बहितर करे सघूं था। इन जे करे ऐं तव्हां दोस्तनि सां आहे गुज़ारिश आहे त अमेरिका में वेठा आहियो, तव्हां हिते वेठा आहियो, हिते पंहिंजे माण्हुनि जो आवाज़ बुलंद कयो, पंहिंजे माण्हुनि जे लाइ हिते इदारा ठाहियो आहिनि। साना कीअं अॼु ताईं कुझु कमु करे पई, मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे उहे दोस्त बि कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि जे लाइ अहिड़ो माहौल पैदा कनि त सिंध जे ॿियनि ज़िलनि मां कराची में वधीक माण्हू अचनि, उते तइलीम इदारा हुजनि, उते हॉस्टल हुजे, उतां जो रोज़गार जे हवाले सां के इदारा ठाहिजनि त सिंधी माण्हू खे उते आबाद करे सघिजे, त असां उन शहर खे जंहिं शहर मां असां तमामु घणो कुझु हाल करे सघूं था उहो शहर असांजो पंहिंजो थिए। पंहिंजे दोस्त ॾाढो गुलाम जी हुन गुज़ारिश कंदुसि सदाई थी सबका भुख न पासे का, सदाई थी सबका भुख न पासे का, जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए, मूंसां हले सा जा जी मिठो करे। मुंहिंजा न्यूयॉर्क, न्यूजर्सी, अल्बनी, कैनेडा खां, दुबई खां आयल दोस्तो, आऊं अॼु तमामु घणो इन्हनि सभिनी दोस्तनि जो तोराइतो आहियां जेके मुंहिंजे नंढड़ी कोठ ते टाइम कढी अॼु शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी जे सालगिरह जे 58 सालगिरह जे मौक़े ते मूंसां गॾु हिते शरीक थिया आहिनि। आई वेलकम देम, आई एप्रिशिएट देयर एफर्ट्स। असां जो खणी वतन खां एॾो दूर वेठा आहियूं, पर सिंध जे हर ॾुखिये मसइले ते, हर ख़ुशीअ हर ग़म में उन्हनि दोस्तनि सां बराबरि जा शरीक हूंदा आहियूं। ऐं ईअं सम्झो त असां दूर रही बि तव्हांजे विच में वेठा आहियूं, छो जो असां तव्हांजे वक़्तनि ब वक़्तनि ऐं लम्हनि जी रिपोर्ट अपडेट कंदा रहंदा आहियूं। ख़बर पवंदी आहे त सिंध में छा पियो थिए। अॼु उन सोच ऐं उन फिक्र जे हिकु अज़ीम इंसान जे ज़िंदगीअ ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे त एतिरी ज़रूरत कान्हे, न कोई वरी एॾो मुंहिंजो कद पाठ आहे, पर जेके माण्हू सिंध जे धरतीअ जे लाइ, सिंधी माण्हुनि जे ख़ुशहालीअ जे लाइ पंहिंजो ॾींहुं राति पाण पतोड़े ऐं जदोजहद करे ऐं सिंधी माण्हुनि खे दुख ऐं तकलीफ़ुनि मां कढण जे लाइ पाण पतोड़े पंहिंजी जान ॾेई विया। अॼु आऊं उन्हनि सभिनी दोस्तनि खे बशीर खान सां गॾु सिंध जा जेके बि शहीद आहिनि, जेके बि हिन स्ट्रगल में असां सां साथाई रहिया, गॾु आहिनि, गॾु हलनि था ऐं या ईंदड़ मुस्तक़बिल में गॾु हूंदा, ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो अॻुवाट घुराईंदो आहियां त
हफ़ीज़ कुरैशी साईं जो दोस्त हूंदो पुराणो मरहूम, उहो चवंदो हो त तव्हीं छू थी आहियो, बेवकूफ़ आहियो, तव्हीं साईं जी मानी में कुकड़ खाए नारा हयो वेठा आहियो, तव्हां ख़बर ई कान्हे त तव्हां चओ छा था। उन महिल साईं जेल सर जे साम्हूं कोई ॻाल्हि करे ऐं तालू जेल मां छुटी आयुसि, साईं वटि वेठो हुउसि हुते, त चई वाक़ई जेकॾहिं तव्हां जेका सैयद ॻाल्हि करे थो ऐं वाक़ई तव्हां उन ते बीठा आहियो त पोइ तव्हां आम इंसान आहियो, तव्हीं शींहं जा पुट आहियो, जो तव्हां हिकु स्टेट में ॿिए स्टेट जे हुजण जी दावा था कयो ऐं उन जे लाइ जदोजहद था कयो त असांखे पाकिस्तान नथो खपे, पाकिस्तान सिंधी माण्हुनि जे लाइ ज़हर क़ातिल आहे ऐं इहो पाकिस्तान में सिंधी माण्हुनि खे कंहिं क़िस्म जी फैसिलिटेशन या कंहिं क़िस्म जी असांखे प्रियोरिटी कंहिं बि जॉब में, कंहिं बि डिपार्टमेंट में, कंहिं बि इदारे में न मिलंदी। तंहिं करे असां पाकिस्तान जी कंप्लीट मनफ़ी कयूं था ऐं असां चऊं था त असांखे सिंधियुनि जो हिकिड़ो आज़ादु स्टेट खपे, जेको सिंधु देश जे नाले में हुजे, जेको सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो आज़ादु मुल्क हुजे ऐं उन जे लाइ जेका स्ट्रगल साईं जीएम साहिब कई उनखे अमली जामू स्कूल लाइफ खां वठी पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हे ताईं बशीर ख़ान कयो ऐं असां सभिनी दोस्तनि खे इहा सोच आहे त इहा शइ जेको साईं असांजे ज़हन में असांखे फिक्र ॾेई वियो आहे उन ते हलंदड़ करे हे शहादतूं बशीर ख़ान, कुर्बान खावड़े या क्या ॿिया जेके दोस्त मुज़फ़र भुट्टो आहे, सिंध जा हिकंदा छोकिरा असांजा शहीद थी विया आहिनि, पर इहे शहादतूं अञा असांजो स्टेज हिकिड़ो अॻिते खणी थियूं वञनि। असांखे इहो ईमान थियूं ॾियनि त इहे शहादतूं धरतीअ जे लाइ, धरतीअ माता जे लाइ कुझु बि कोन्हनि के ऐं असांखे पंहिंजे जान तां जेकॾहिं खेॾे वञी करे बि असां आज़ादी माणियूं था त असां सिंध जो आईंदा, सिंध जो मुस्तक़बिल, सिंध जे ईंदड़ नसलनि खे पंहिंजे हिन पाकिस्तान जे जबरी निज़ाम खां बचाए सघूं त जीअं उहो सुख जो साहु खणी सघनि। अॼु हिन न्यूयॉर्क में, न्यूयॉर्क जे हिन आज़ाद स्टेट में, आज़ाद मुल्क में असां पोयनि 20 सालनि खां आहियूं ऐं जेको असां ॾिसूं था त आज़ादी छा हूंदी आहे, आज़ादीअ जा उञाण कहिड़ा हूंदा आहिनि, आज़ादीअ जा लम्हा ऐं उन्हनि जा जेका लवाज़मात कहिड़ा हूंदा आहिनि। असांजे माण्हू खे त उन खां तमामु घणो परे रखियो आहे, जेको ईअं नथो सम्झो त जेको वॾेरो आहे इहो कुझु थो गुज़ारे ऐं थो करे इहा आज़ादी आहे। इहा आज़ादी कान्हे का, आज़ादी अमेरिका जे हिन आज़ाद मुल्क में जेको आम माण्हू ब्रीथ करे थो, जेको हिन नंढे शहर में हुजे या कंहिं वॾे नंढे ॻोठ में हुजे, उनखे साॻियूं फैसिलिटी ॾिनियूं वञनि थियूं, इहे आज़ादी हूंदियूं आहिनि। हिते फिक्र जी आज़ादी आहे, सोच जी आज़ादी आहे, तव्हांखे घुमण फिरण जी आज़ादी आहे। डज़न मेटर तव्हां वटि जेको सो मर्सिडीज़ कार आहे या तव्हां वटि मोटरसाइकिल आहे, पर हर कंहिंखे जेको सो उहा साॻी फैसिलिटी थी सघे थी जेका कंहिं प्रेसिडेंट खे हुजे। तव्हां पंहिंजे जेको तव्हांखे केरु चवण वारो कोन्हे, केरु तव्हांखे बादल करण वारो कोन्हे। आज़ादियूं इहे हूंदियूं आहिनि ऐं उहा ई आज़ादी असां चऊं था त सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी अहिड़ो फिक्र साईं चेंज सां ॾिनो आहे ऐं उन फिक्र ते हलण जे लाइ जेको बशीर ख़ान असांखे राह ॾिसे वियो आहे, असां सम्झूं था त हिकु ॾींहुं हीअ क़ौम पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदी ऐं शहीदनि जूं शहादतूं रायगान न वेंदियूं। मां नंढे हूंदे खां वठी जेको साईं जेम्स साहिब जा पोटा मुंहिंजा दोस्त आहिनि, क्लास में रहिया आहिनि, त 80s खां वठी 70s खां वठी लेट 70s खां वठी मुंहिंजो सन में अचणु वञणु थींदो हो। सो ऐं उन वक़्तु जेको सो 7वीं 8वीं क्लास में हुउसि, डायरी पंहिंजी मेंटेन कंदो हुउसि। त हिकु ॾींहुं साईं खे मूं चयो त हिते मूंखे त ख़बर कान्हे कि साईं आहे छा, पर दोस्त हुया त उनजे करे मुंहिंजो अचणु वञणु थींदो। त हिकु कलाक साईं वेठो हूंदो त साईं खे चयमि त मूंखे जेको चैन खे ॾे, मूंखे जेको सो ईअं पुठी त बोले कि बाबा लतीफ़ जो रिसालो वञी पढ़ियो। त लतीफ़ जो रिसाले पढ़ण खां पोइ हाणे एॾो ऐं लतीफ़ जो पार्को बि कोन आहियां, पर जेके शहर असां पढ़िया आहिनि, जेको बि असां लतीफ़ पार्को पढ़ायो आहे, उन में लतीफ़ जो चए त अलॻि बि रब कम कॾहिं कन पियो, काला बलू कलबसी तॾहिं चित थियो, तंहिंखां पोइ थियो वतन वेड़ी चंद। या अञा बि उन खां अॻिते करे, अञा बि लतीफ़ उन खां अॻिते करे चए थो त पुनो पुनो थी करियां ऐं पिणु पुनो पाण, पुनो पुनो थी करियां ऐं पिणु पुनो पाण, अॻियूं थियसि अॼाण जो कीन परोणियूं पाण खे। त मुंहिंजा दोस्तो ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको मुंहिंजो मैसेज आहे उहो सॼी सिंध जे लाइ आहे।
पर ख़ासि तौर ते जेके बि जीअं सिंध जे जंहिं बि फिरके सां जंहिं बि धड़े सां मुंसलिक आहिनि उन्हनि जे लाइ आहे त बाबा पाण में हिक ॿिए खे झंडा न उछलायो। हीउ कमु कॉम्पिटिशन जो आहे, जेको तव्हां खां पुॼे थो उहो तव्हां कयो, पर जेको तव्हां कयो उन जो ॿिए खे इल्ज़ाम न हणो त असां त हीउ कयो फलाणो कुझु नथो करे। तव्हां जॾहिं पाण में हिकु थियणु शुरू थींदो धारियो अॼु ख़ुदि ख़बरदार थींदो ऐं हलणु शुरू कंदो। पर इहा धारियनि जी साम्राज्य जी हिकिड़ी सोच आहे त तव्हांखे पाण में विढ़ाए ऐं हू मज़े सां अयासी थो पए। असां जॾहिं 80s वारे दौर में लियाकत मेडिकल कॉलेज में हूंदासीं त उन वक़्तु अञा पुलिस जो या रेंजर्स जो जेको सो सिंध में जेको कोन हुयो हॉस्टल में या जेको सो हिननि में सिंध में जिते जिते पुलिस चौकियूं कोन हूंदियूं। पर असां खां पोइ बाक़ाइदे पहिरीं पुलिस आई, उन खां पोइ रेंजर्स खे तैनात कयो वियो ऐं उन खां पोइ आस्ते आस्ते जॾहिं खां मूं इहो ॾिठो आहे 80s वारे दौर खां जॾहिं खां सिंध में रेंजर्स तैनात कई वई आहे उन खां पोइ पठाणनि जो, पंजाबियुनि जो, सराइकियुनि जो, बिहारियुनि जो बाक़ाइदा तौर ते बाज़ाब्ता तौर ते सिंध में जेको सो आमदरफ़त जारी आहे ऐं उन्हनि खे रेंजर जे सरपरस्तीअ में जेको सो सेटलमेंट कयो पियो वञे। असां अॼु हिन पिंडाल तां सिंधी एकेडमिक एंड कल्चरल सोसाइटी ऑफ नॉर्थ अमेरिका जे पिंडाल तां सॼे सिंध खे ॿुधायूं था ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे ॿुधायूं था त इहो रेंजर्स जो सिंध जे ख़र्च ते तैनात करे सिंध दुश्मनी जो इहो जेके रस्म आहे इनखे जेको निधियूं था ऐं इनखे पाकिस्तान रेंजर्स खे बॉर्डर्स ते मोकिलियो वञे ऐं सिंध मां हुनजी तैनाती ख़तम थी वञे। इहो सिंध दुश्मनी जो अहिड़ो जेको सो कारो करतूत आहे जेको धारियनि खे रेंजर्स जे सरपरस्ती में आबाद कयो थो वञे। असां हिन पिंडाल जे थ्रू इन कारवाईअ खे इन अमल खे निधियूं था त इहो रेंजर्स जी जेका आम तरफ़ सिंध में तैनाती आहे उहा ख़तम कई वञे। ॿियो आउं इहो चवां थो त GSC जो कारकुन साईं चवंदो हो त जॾहिं बि तव्हांखे को ॾुखियो वक़्तु हुजे का ॻाल्हि सम्झ में न अचे त छा करणो आहे, केॾांहुं वञूं, नफ़्सा नफ़्सी वारो दौर हुजे त उन वक़्तु तव्हां पंहिंजो पाण खे सैयद जे फिक्र में गुम करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे सैयद जो फिक्र का राह न ॾिसे त तव्हां लतीफ़ ॾे हलिया वञो, लतीफ़ तव्हांखे राह ॾींदो। जेकॾहिं लतीफ़ जो फिक्र तव्हांखे राह न ॾे त तव्हां धरती जो सोचियो। धरती छा आहे? धरती माउ आहे असांजी। धरती छा आहे? धरती असांजी जीजल अमा आहे जेका असां पंहिंजे माउ जे धन पीअण खां पोइ चऊं था त हीअ असांजी माउ आहे। तीअं धरती जीअं तव्हां माउ जी धन छॾियो था, तव्हां हीअ धरतीअ जो अनाज खाओ था, तव्हां धरतीअ जो जेको सो हलो था, कदम था रखो, हीअ तव्हांजी जेको ॿी जीजल माउ आहे उनजी तव्हांखे ख़िदमत करणी आहे, उनखे तव्हांखे बचाइणो आहे धारियनि खां, उनखे तव्हांखे उजागर करणो आहे ऐं उनजे लाइ असां सभिनी खे GSN जे सभिनी प्लेटफॉर्म खे गॾु करे हिकु अहिड़ी जेको सो रीत ऐं रस्म दोहिराइणी पवंदी जंहिंमें भले मुख़्तलिफ़ दड़ा हुजनि। तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो त कराची में बाई इलेक्शन थी आहे MQM जी। हिकिड़ी सीट ते अल्ताफ जी लंडन हेॾां जेको सो जेको कराची वारो मेयर जेको हुयो छा नालो अथसि मुस्तफा कमाल ऐं उन खां पोइ वरी जेको सो जेके आहिनि ॿिया जेके फारूक सत्तार हुआ। हाणे इहे सभु धुरियूं हिकिड़ो मिली विया त मुतफ़िक़ इन शइ ते थिया त असांखे हिकिड़ो कैंडिडेट बीहारणो आहे त जीअं असां इहा इलेक्शन सिंधियुनि खां भले खणी उहा पीपल पार्टी जी सिंधियत थिए पर सिंधियुनि खां खचूं ऐं हुननि इहो करे ॾेखारियो। पोइ बि सिंधियुनि वटि पकड़ करे उहा सीट खटी हुननि खां। पर ॾिसो त हू मुंहिंजा पाण में क़तल थियल आहिनि, हिक ॿिए ते जेको इल्ज़ाम तराशियूं आहिनि, हिक ॿिए ते काशूं अॻियूं आहिनि हुननि जूं, पोइ बि हिकु सीट खटण जे लाइ हो मुतर थी था वञनि त इहा सीट कंहिं न कंहिं मुआवज़े खे मिलणु खपे, इहा सिंधियुनि वटि न वञे। त असां जीअं जेका असां सही जे फिक्र जी ॻाल्हि था कयूं, साईं जीअं सही जे फिक्र जी ॻाल्हि था कयूं, साईं जीअं सही जे सोच जी ॻाल्हि था कयूं, हिन ॻाढ़े झंडे जे हेठां गॾु था थियूं ऐं पोइ बि असांजा 10 ग्रुप आहिनि ऐं 10 ई ग्रुप हिक ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हनि। मूं पोइ 2 हफ़्तनि में हिकिड़ी ॻाल्हि कई फेसबुक ते त अमजद
छा नाम अथसि अमजद मैसर जसकम जो वाइस प्रेसिडेंट आहे, तमामु ज़िम्मेदार माण्हू आहे। मुंहिंजी कॾहिं ज़िंदगी में हुन सां मुलाक़ात कोन थी आहे। उनजो स्टेटमेंट हुयो कुझु ॾींहं अॻु में त जेको जसमन को जेको ऐलान कयो हो, बाबा असांजो इन ऐलान सां को तालुक़ कोन्हे। आउं चवां थो त तव्हां हीअ सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि था कयो या तव्हां पाकिस्तान जे इदारनि सां गॾिजी करे पर सिर्फ़ु पाण बचाए वेठा त असीं आहियूं बि जीअं सिंध ठाहींदासीं सिंध देश, पर इहो जेको करे वठो न असां इन सां गॾु कोन्हे। असां चऊं था त तव्हां सियासी माण्हू आहियो, थोरो सियासी अकुल सां हलो। तव्हांखे स्टेटमेंट ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां करे सभिनी खे ख़बर आहे त जसमन जो आहे। जसमन छा थी करे छा नथी करे, जेके हुननि जा कारकुन आहिनि, हुननि जा माण्हू आहिनि, हुननि जा कमु कनि था, हुननि सां गॾनि हुननि जा जान ॾियनि था, उहो उन्हनि जो किसो आहे। तव्हां पंहिंजी तंज़ीम सां गॾु पंहिंजी तंज़ीमकारी कयो। तव्हांखे ग़लति क़िस्म जा स्टेटमेंट या त ॾियारिया था वञनि, जे ॾियारिया था वञनि त कंहिंजे चवण ते ॾियारिया था वञनि। जे पाण ॾियो था त इहा तव्हांजी सियासी पुख़्तगी आहे। तव्हां उहे माण्हू आहियो जेके क़ौम जी क़यादत करे सिंध देश ठाहींदो। जेकॾहिं तव्हांजी सोच इहा आहे त पोइ मां सम्झंदुसि त मां कादिर मक्सी जो पाकिस्तान ऐं जलाल शाह जो पाकिस्तान में सिंध जी ख़ुशहाली खे वधीक तरजीह ॾींदुसि, बजाए इन जो मां तव्हांजे पुठियां समय चालू चाया करे ऐं जेको सो माण्हुनि खे बि वणायां। उन खां पोइ मीरपुर ख़ासि में खिपरो में हिकु सिंधी नियाणीअ सां ज़्यादती थी आहे। उहा ज़्यादती जेको हुननि कई आहे काइम कई आहे। उते काइम खान वटि जेको सो इन ज़्यादतीअ खां पोइ उते जेको अमजद मैसर वारा विया आहिनि, जसकम वारा विया आहिनि, उन सां काइम खान सां बि मिलिया आहिनि, उन सां नियाणी सां बि मिलिया आहिनि ऐं जेको ख़ैर सलाह करे मोटी आया आहिनि। पर असां जेको सिंध खां परे वेठा आहियूं, असांजी मूं पहिरें बि चयो त असां हर शहर ते, हर ॻोठ ते, हर अलमीअ ते नज़र था रखूं त छा पियो थिए। दोस्त मोकिलियो त वञी जो काइम खान खां हाल अहवाल पुछी पियो त हिन जी केतिरी या जेको सो इन्वॉल्वमेंट आहे। उते जेकॾहिं दोस्त विया आहिनि त उते जेको सो अमजद मैसर जा माण्हू वेठा हुया, उन्हनि काइम खाननि जा रखवाला त ख़बरदार आहे हिन खे कुझु तव्हां चयो आहे। ऐं इन ते मूं हिकिड़ी स्टेटमेंट कढी हुई त अमजद मैसर जा पोता उते वेठा हुया जॾहिं काइम खाननि सां सिंध जा बहादुर जवान ॻाल्हाइण लाइ विया, मिलण लाइ विया, त उनखे सबक़ सेखारियो त अहिड़े क़िस्म जूं कारवायूं को गैर सिंधी त छा पर गैर सिंधी ज़रूरत ई न करे सघे। ऐं जेको उते माण्हू हाणे इहो जेके आज़ादी जी ॻाल्हि कनि था, सिंध जो साईंअ जो फ़लसफ़ो खणी चवनि था त असां आज़ाद सिंध देश वठंदासीं, उहे धारियुनि खे वेठा तहफ़ुज़ ॾींदा या मलक सॼी ॻाल्हि कयो। पठान विहारे वेठा ॻोठ जा ॻोठ काइम आहिनि उते, उते जेको सो पठान इन लाइ सिर्फ़ु विहारे वेठा त सुभाणे हूंदा वोटर्स हूंदा। या मूंखे ख़बर कया थी पई आहे त कोटलीअ में जलाल शाह जेको पठान जा आहिनि, जलाल शाह मुंहिंजो दोस्त आहे नंढपण जो, ऐं आउं जेको साईं जे करे हुनजी इज़त कंदो आहियां। हुनजा नंढा ॿार मुंहिंजा साथी दोस्त आहिनि, ऐं जलाल शाह खे पंहिंजे ॿार वांगुरु सम्झंदो आहियां। पर सिंध जे कंहिं बि जेको सो डिसीजन ते कहिड़ो बि माण्हू ग़लति अमल कंदो त डेफिनेटली असां सिंध जा जेको आवाज़ थी उथायूं त असां सिंध जो आवाज़ बणिजी उन्हनि माण्हू खे रोकींदासूं, उनखे चवंदासूं तव्हां इहो ग़लति क़दम था कयो, इहो ग़लति था ॻाल्हायो, इहो ग़लति था कयो, इहो सुभाणे ऐं आईंदा सिंध जे लाइ नुक़सानकार हूंदो। तव्हांजे सुभाणे जे वोट वठण जे लाइ असां हिन हज़ारे माण्हुनि खे हिते सेटल था कयो, इहे सिंधी माण्हुनि जो रोज़गार खणंदा। ऐं थियो बि ईअं त कंहिं ॻोठाणे उते पठाण जे ॻोठ खां गुज़र थियो त उन ते जेको सो पठाण काम जे हिन असांजे औरत सां जेको सो ग़लति पेश आयो आहे। ऐं उनखे मारण खां पोइ बशीर ख़ान हुयो, पोइ वटि वटि करे ॻोठाणनि खां जेको गॾु करे ऐं उन ॻोठाणे खे जांच छॾाई आहे। ऐं अहिड़े क़िस्म जूं कारवायूं कनि था। ऐं जेको असांजा दोस्त कोई बि जेको सो इन अमल ते कारबंद आहिनि त ठाहींदासूं सिंधु देश, पर कंदासूं पाकिस्तान जी एजेंसियुनि जे हवाले सां का ॻाल्हि त जीअं असांखे कुझु न थिए ऐं असांजो रोज़गार हलंदो रहे। हाणे उहो वक़्तु ख़तमु थी वियो आहे जो तव्हां जीएसएन जे प्लेटफॉर्म ते अची करे पंहिंजो पाण खे जेको सो पंहिंजो हिकिड़ो धंधो, पंहिंजो कारोबार जेको हलाइण जी कोशिशि कयो। हाणे उहो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। हाणे अमली कमु जेको कंदो उहो असांजो लीडर हूंदो। ऐं वरी बि हीअ पंजाब जे थ्रू चवां थो त जेके दोस्त पोयनि 15 ॾींहंनि में 300 खां वधीक सॼे सिंध में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, कोई जसमन जा हुजनि,
उहे जस्कम जा हुजनि, उहे जस्ट जा हुजनि, उहे कादिर मक्सी जा हुजनि, उहे कहिड़े जलाशा पार्टी जा हुजनि, पर संतोष माण्हू जेके आहिनि 300 माण्हू खां वधीक जेको पाकिस्तानी इदारा ISI, मिलिट्री इंटेलिजेंस, रेंजर्स ऐं पुलिस ऐं मुझा इदारा जेके बि आहिनि उहे हिननि खे अगवा करे खणी चुका आहिनि ऐं अञा ताईं उहे स्क्रीन ते न आहिनि, न वरी कंहिं पुलिस थाणे ते रिपोर्ट थिया आहिनि, न वरी कंहिं कोर्ट में जेको सो पेश कया आहिनि। असां अॼु हिन प्लेटफॉर्म तां सिंधी अकेडमिक एंड कल्चरल सोसाइटी ऑफ नॉर्थ अमेरिका जे प्लेटफॉर्म तां इहो पाकिस्तान गवर्नमेंट खां, सिंध गवर्नमेंट खां इहा घुर था कयूं ऐं इन अमल खे सख़्तु निंदियूं था त जेके सिंधी क़ौमी कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खे खयो वियो आहे, उन सां जातियूं पयूं थियनि, उन्हनि ते टार्चर सेल में टार्चर कयो पियो वञे, उन्हनि खे फौरन रिहा कयो वञे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। अॼु ही न्यूयॉर्क जो पिंडाल सिंध खां इहा घुर थो करे त सिंध जे हर सॾ ते जॾहिं बि हाणे दोस्तनि अनाउंस कयो आहे त 3 अगस्त ते जीअं सिंध यूनाइटेड नेशंस जे अॻियां जेको हड़ताल कंदी ऐं सभिनी दोस्तनि खे जेके बि हिते न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकट में ईस्ट कोस्ट में जेके रहनि था उन्हनि खे अपील कंदुसि त वधि में वधि उन एहतजाज में शरीक थियनि। हींअर इहे एहतजाज असांजा सिंधी माण्हुनि जे लाइ जेको ज़रूरी आहिनि त असां उते ग्राउंड ते जेको ज़ुल्म थिए थो उनजो आवाज़ बणिजी यूनाइटेड नेशंस ऑफ वर्ल्ड ऐं अमेरिका खे ॿुधायूं त असांजी मदद कई वञे, असांजे माण्हुनि खे कतलाम खां बचायो वञे, असांजे माण्हुनि खे ज़िंदा जलाए थो वञे उन खां बचायो वञे, असांजे माण्हुनि खे हथ कड़ियूं हणी ॿधी गोलियुनि जो निशानो करे कारनि खे बाहियूं ॾेयूं थियूं आहिनि उन ज़ुल्म खां बचायो वञे। असांखे हिकु इंसान करे जेको सम्झो वञे पाकिस्तानी गवर्नमेंट पाकिस्तान जे शनाख्ती कार्ड रखंदड़नि खे बजाए तहफ़्फ़ुज़ ॾींदे असांखे दहशत करे मारे थो वञे, असांजे माण्हुनि खे अगवा करे उन्हनि जे घरनि ते हला कई थी वञे। राति जे पहर में असांजो सिंध जो को बि माण्हू चाहे उहो शहर में रहंदो हुजे, उहो ॻोठनि में रहंदो हुजे या ॿाहिराड़ीअ जे कंहिं जो कोसो झंड जड़ सां बींदो हुजे, ओचितो छापा आणी उन्हनि खे अरेस्ट करे थो वञे, गिरफ़्तार करे थो वञे, उन्हनि खे टार्चर सेल में करे थो वञे ऐं 8 ॾींहंनि खां 15 ॾींहंनि खां पोइ उन्हनि माण्हुनि जा लाश असांजे रोड ते मिलनि था। असां अहिड़नि अमलनि जी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी हिन अमेरिका में वेही करे, न्यूयॉर्क में वेही करे शदीद लफ़्ज़नि में मज़ो नथा कयूं। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जेको अनाउंस कयो आहे, जेको हाणे ट्यूज़डे थियणो हुयो, इहो जेको थींदो 18 अगस्त ते, तंहिं करे आऊं चवां थो त इन 18 अगस्त वारे प्रोग्राम में सना ऐं वर्ड्स निकांग्रेस जो हिकिड़ो माण्हू हूंदो, उन्हनि सां गॾु जीए सिंध बि हूंदी ऐं जीए सिंध बाक़ाइदे तौर ते सभई जीए सिंध जा ग्रुप हुन में जेको शरीक असां ग्रुप कोन्हे, असां सिर्फ़ु जीए सिंध आहियूं। असां वटि अमेरिका में, न्यूयॉर्क में या किथे बि जेको जीए सिंध जो को धड़ो कोन्हे। असां कंहिं ग्रुप हिकिड़े सां लाॻा कंदा आहियूं। मां चवां थो मां कंहिं ग्रुप जो मेंबर न आहियां, पर इहे सभु जूं सभु पार्टियूं मुंहिंजूं पंहिंजियूं आहिनि ऐं आउं उन्हनि जो मेंबर आहियां। तंहिं करे असां चऊं था त इन 18 तारीख़ वारे ऐं 30 अगस्त वारे हिन में एहतजाजनि में असां शरीक थियो। महिरबानी। सामाईन, जस्कम अमेरिका ऐं सिंधी एकेडमिक कल्चरल सोसाइटी ऑफ नॉर्थ अमेरिका पारां अमेरिका जे शहर न्यूयॉर्क में शहीद बशीर ख़ान कुरैशी जी सालगिरह वारी तक़रीब जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन